मुफ्ती साहब घणा माण्हू फ़र्ज़ नमाज पढ़ी हलिया वेंदा आहिनि, सुन्नतूं नथा पढ़नि, छा इहो सही आहे? जुमे जी नमाज या ज़ुहर जी नमाज आहे, मग़रिब जी नमाज आहे, इशा जी नमाज आहे, इन जूं जेकियूं सुन्नतूं आहिनि इहे सुन्नत मुअक्कदा आहिनि, यानी इहे पढ़णियूं आहिनि, छॾणियूं न आहिनि। हिकु सुन्नत हूंदी आहे जंहिंजी हैसियत नफ़िल जे बराबरि आहे, पढ़ंदो सवाब, न पढ़ंदो त गुनाह न आहे। पर जेकी जुमे जी सुन्नत आहे या ज़ुहर जी आहे या मग़रिब जी आहे या इशा जी आहे, इहे सुन्नतूं पढ़णियूं आहिनि बग़ैर कंहिं शरई उज़र जे, छॾणु गुनाह आहे। जंहिं माण्हू जी आदत बणिजी वञे सुन्नतूं छॾण जी, उहो गुनाहगार आहे। त जुमे जी नमाज में बि अक्सर माण्हू फ़र्ज़ नमाज पढ़ी उन्हनि खे जल्दी हूंदी आहे मस्जिद खां, अल्लाह जे घर खां फ़ारिग़ थियण जी, त जल्दी निकिरूं, त इहा शइ ग़लति आहे। हिकिड़ी शइ तव्हां आलिमनि खां ॿुधी हूंदी त फ़र्ज़ मस्जिद में पढ़जे, सुन्नतूं घर में पढ़जनि, त इहा फ़ज़ीलत वारी शइ आहे। छो त घर खे क़ब्रिस्तान न बणाइजे, घर में माण्हू क़ुरान बि पढ़े, नमाज बि पढ़े, पर जेके माण्हू हितों तकड़ में निकिरनि था उहे घर में सुन्नतूं कान पढ़ंदा हूंदा। इन करे मस्जिद अल्लाह जो घर आहे, इन में माण्हू सुन्नतूं पढ़े। घर में वञी हज़ारे कम आहिनि, पोइ माण्हू सुन्नतनि खां बि हथ कढी वेंदो। हा, जेको पाबंद आहे त मां घर में वञी सुन्नतूं पढ़ां थो त उहो भलिया पढ़े। बाक़ी जंहिंखे यकीन आहे मां घर वेंदुसि त ॿारनि बच्चनि जो माहौल आहे, कमकार जो माहौल आहे, उते फ़र्ज़ ई नथो पढ़ां त सुन्नतूं कान पढ़ंदुसि, त अहिड़े शख़्स जे लाइ ज़रूरी आहे त मस्जिद में सुन्नतूं पढ़ी पोइ मस्जिद खां ॿाहिरि निकिरे। अल्लाह से सम्झण जी तौफ़ीक़।